21 अक्टूबर ते नवाज शरीफ दुबई खां एक फ्लाइट ज़रिए इस्लामाबाद में लैंड कंदो। सऊदी में उमरो करे दुबई अची वरी पाकिस्तान अचण वारो नवाज शरीफ लाहौर ऐं मीनार पाकिस्तान ते जलसो कंदो। घणे वक़्त खां पोइ पाकिस्तान में ईंदड़ नवाज शरीफ छा नओं खणी पियो अचे। मां तव्हांजो हैदर मला, अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। जेकॾहिं तव्हां ही चैनल अञा सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ज़रूर प्रेस करियो, लाइक कयो, कमेंट्स कयो। पाकिस्तान जी सियासत में तमामु वॾो भौचाल आहे। अक्सरियत हिन वक़्तु मुल्क जी केयरटेकर हुकूमत खे सपोर्ट करे पई, छाकाणि त हिकिड़ो महांगाई जो वॾो जिन जेका माज़ी जूं हुकूमतूं बोतल मां ॿाहिरि कढी वियूं, लॻी ईअं पियो त ही केयरटेकर हुकूमत उन जिन खे वापसि बोतल में लाहण में कामयाबु थी वियूं आहिनि। तेल में, खंड में, खाजरो तेलनि में ऐं ॿियनि शयुनि में तमामु घणी कमी अचे पई। उन दौरान पाकिस्तान में अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ उहो 21 अक्टूबर ते पाकिस्तान में अची रहियो आहे। नवाज शरीफ माण्हुनि जी नज़र में उहो वज़ीर आज़म आहे जॾहिं हू वज़ीर आज़म थींदो आहे त मुल्क में तरक़ी थींदी आहे, ख़ुशहाली थींदी आहे, या उन जूं जेके मुआशी पॉलिसियूं हूंदियूं आहिनि उन मुआशी पॉलिसियुनि में माण्हुनि खे कुझु न कुझु रिलीफ मिलंदो आहे। पर माज़ीअ जी PTM जी हुकूमत जेका ख़ुदि नून लीग वटि हुई या शहबाज शरीफ उनजो वज़ीर आज़म हो, उन जेको महांगाई जो तूफ़ान आंदो त हाणे ख़ुदि नवाज शरीफ जे लाइ बि इहो सुवाल पैदा थियो आहे त छा उहो शहबाज शरीफ जे हुकूमत जो तसलसल हूंदो या उनखां मुख़्तलिफ़ उनजी हुकूमत हूंदी। नवाज शरीफ जॾहिं मीनार पाकिस्तान ते ईंदो त डिज़ाइन इहो कयो वियो आहे त 10 लख माण्हू उनजो इस्तक़बाल कंदा मीनार पाकिस्तान ते, ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मुख़्तलिफ़ काफ़िला अॼु खां लाहौर ॾांहुं रवां दवा आहिनि। नवाज शरीफ जो अचणु, छा नवाज शरीफ वटि नओं छा आहे जेको हू खणी अचे पियो। मुल्क हिन वक़्तु जॾहिं त मुआशी बहरान जे हवाले आहे, सियासी इज़्तिराब जे हवाले आहे, समाजी तौर ते भञड़ा जो शिकार आहे, उन सॼी सूरत हाल में नवाज शरीफ जो अचणु हिकु तरफ़ इहो चयो पियो वञे त जीअं माज़ीअ में इमरान ख़ान लाइ मौक़ो पैदा कयो वियो त उहो अचे ऐं मुल्क जो वज़ीर आज़म थिए, ईअं नवाज शरीफ लाइ बि इहो मौक़ो फ़राहम कयो वियो आहे ऐं इन क़िस्म जो माहौल ठाहियो वियो आहे त ईंदड़ वज़ीर आज़म नवाज शरीफ हूंदो। पाण फ़र्ज़ करे वठूं त ईंदड़ मुल्क जो वज़ीर नवाज शरीफ हूंदो त छा नवाज शरीफ पाकिस्तान जे मुआशी सूरत हाल खे, सियासी सूरत हाल खे बहितर कंदो या इन खां वधीक अबतर थींदी। जवाबु सफ़ा सादो आहे, छाकाणि त ही जेका हुकूमत आहे, जेका केयरटेकर हुकूमत आहे, इहा घणो वक़्तु त न हलंदी। गॾोगॾु हिन लाइ ही मसइलो आहे त हिन सां हुकूमत सां ही इलेक्शन करण वारी हुकूमत आहे उहे केतिरा बि सुधार आणे, पर आलमी तौर ते जेके ॿिया मुल्क आहिनि उन सां को बि मुआहिदो करण लाइ तयारु न आहिनि, छाकाणि त उन्हनि जा मुआहिदा चूंडियल हुकुमरान सां थींदा। इमरान ख़ान मौजूदा मुल्की इस्टेब्लिशमेंट खे क़बूल न आहे, उहो जेल वियल आहे। ज़रदारी साहब अॻे हुकूमतूं करे चुको आहे, नवाज शरीफ बि हुकूमत करे चुको आहे, पर हाणे हिकिड़ी माण्हुनि खे उमेद ॾेखारी पई वञे मुल्की इस्टेब्लिशमेंट तरफ़ां त पाकिस्तान खे न सॼे बहरान मां नवाज शरीफ करंदो। नवाज शरीफ जो लाहौर कन्वेंशन खे ख़िताब जंहिं हुन चयो त जनरल ऐं जजनि जो एहतसाब कबो, पर पोइ जॾहिं शहबाज शरीफ लंडन मां मुलाक़ात करे नवाज शरीफ सां वापसि आयो ऐं उन पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में नओं ऐलान कयो त नवाज शरीफ सभिनी खे माफ़ु करे छॾियो आहे, त लॻे ईअं पियो त नवाज शरीफ वटि कुझु बि नओं न आहे। उन सभिनी खे माफ़ु करे छॾियो आहे ऐं हू इहो बावर कराइण जी कोशिशि मां त मूंखे माफ़ु कयो ऐं मूंखे बि मुल्क जो वज़ीर आज़म कयो।